TBEL साले बमरो स्टेशन में हेडमास्टर हाजी मोहम्मद बुरगड़ा, उस्ताद काशिफ बुरगड़ी, उस्ताद ज़ीशान बमरो, उस्ताद खलील रहमान बुरगड़ी सिंध जे सकाफ़ती दिहाड़े के हवाले से शानदार भरपूर ऐं दिल खे छुहंदड़ प्रोग्राम मुनक़द कयो, जंहिंमें शागिर्दनि सिंध जी तारीख़, तहज़ीब ऐं सुठी रवायतुनि खे इंतहाई ख़ूबसूरती सां उजागर कयो। प्रोग्राम दौरान ॿारनि सिंध जे हर रंग ऐं सकाफ़त खे पेश कयो, जिते नंढड़नि ॿारनि तरफ़ां पेश कयल टेबलोस, काका, सकाफ़ती डांस, सिंध धरती सां मोहबत भरिया गीतनि महफ़िलनि खे रंगीन बणाए छॾियो। तक़रीब में शागिर्दनि जे एतमाद, महिनत ऐं फ़न सां गॾु संदनि सिंध सां जज़्बाती लाॻापो चिटो नज़र आयो। आख़िर में स्कूल इंतज़ामिया ऐं उस्तादनि ॻाल्हि जो अज़म वरजायो त ईंदड़ नसुल खे तइलीम सां गॾु सिंध जी तारीख़, सकाफ़त ऐं सूफ़ी फ़िक्र सां जोड़े रखण लाइ अहिड़ियूं बामक़सद तक़रीबूं मुस्तक़बिल में जारी रखियूं वेंदियूं, जी सिंध जी सुञाणप हमेशह रोशन रहे। रिपोर्ट करियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। वो तमाम ॾुखियो सफ़र हिकिड़ी कंडनि जी सेज आहे, उन्ही ते हलणो थो पए। पोइ लगातार ऐं मुसलसल के सिंध जा सूर्य पुट हलनि पिया, न त के 4 साल के 5 साल के 7 साल के 10 साल ॾुखियो। असां